कहना आहे ऐं 7 क्लास में पढ़ा थी। न का हित न हुत का ॻोरी सिंधी ॻाल्हि कीअं न पहुतई माल हाल पहुतई होत खे। जीअं त मुंहिंजे साथी ॿुधायो त इंसानी समाज हिकु वॾी तारीख़ रखे थो। उन तारीख़ में हिकु ॿियो अज़ीम इंसानु आर्किमिडीज़ आहे। हिन जामेट्री ऐं मशीनी इल्म जा अहिड़ा त बुनियादी असूल जोड़िया जन ते हाणोकी साइनी जी अमारत बीठल आहे। हिन पंहिंजे मुल्क खे बचाइण लाइ बि सारा जॻह कमु कयो। हिन चयो त मूंखे हिकु बेरहम ॾियो ऐं उनजे रखण जी जाइ त आउं सॼी धरती खे पंहिंजी जाइ तां खणी ॿी जाइ ते रखी सघां थो। संदसि अहिड़ी ॻाल्हि चवण वारे खे तलवार जे हिक ई धक सां लाल कयो वियो। हीअ हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां 287 साल अॻु पैदा थियो ऐं 212 क़बीले मसीह धारे शहादत माणी। हिन पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त लाइ कुझु कमु कया। हिन छा कयो त कुझु मिरर यानी आईना रखियो, उन्हनि जे ओलड़े खे जॾहिं कंहिं विच समुंड ते जहाज़ ते रखियो पियो त उहो जहाज़ सड़ियो पियो वियो ऐं तबाह थियो पियो वियो। संदसि अहिड़नि कारनामनि सां दुनिया अॼु बि यादि करे थी ऐं सानी जे हर किताब में लिखियो पियो वञे। क्वेश्चन ज़बरदस्त।